बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अॼु असां शहीद बच्चू बाशा पीर वज़ीर रिसर्च ऑर्गेनाइज़ेशन जी तरफ़ां मोहम्मद सालिह संजानी सां गॾु हिते पंहिंजे फ़क़ीर ख़लीफ़ा साईं अब्दुल वहीद राजड़ सां मुलाक़ात कई आहे, जेको पीर सिंह कोटधणी बादशाह जे ज़माने में कुली राजड़ जेको तमामु वॾी शख़्सियत फ़क़ीर थी गुज़रियो आहे, साईं उन जे ख़ानदान सां तलक रखनि था। असां कोशिशि कंदासूं त कुली राजड़ जे हवाले सां त ॻाल्हि ॿोल ज़रूरु थिए, पर ख़ासि तौर ते पीर सिंह सोरहीं बादशाह जे वक़्त में जेके कुझु ॻाल्हियूं थियूं या हिन जी फैमिली मां जेके साईं जिन मालूमात ॾियनि था त असां उन मालूमात खे अॻिते आणे सघूं। साईं, तव्हां सभ खां पहिरीं पंहिंजो तारुफ़ उहो शो कयो। मुंहिंजो नालो अब्दुल वहीद फलत नूर अहमद राजड़ आहे ऐं असीं पाण राजड़ आहियूं। अल्हम्दुलिल्लाह पीर सिंह सरदार जन जा रोज़े वारे बादशाह जा मुरीद आहियूं। असांजनि वॾनि का ख़िदमत कई, हज़रत कोटधणी बादशाह जिन जी बि ऐं हज़रत सूर्य बादशाह जिन जी बि का ख़िदमत कई। अल्हम्दुलिल्लाह असांखे उन ते शुक्रगुज़ार बि आहियूं रब करीम जा। ऐं इहा बि ॻाल्हि आहे त अलाह साईं इहा कुझु को हिसो असांखे नेमत में ॾिनो। हाणे तव्हांजो जेकॾहिं तफ़सील, तव्हांजो नालो अब्दुल वहीद, तव्हांजे वालिद साहिब जो छा नालो हुयो? नालो नूर अहमद साईं, मूं नालो ॿुधायो आहे। नूर अहमद। इहे तव्हांजी पीढ़ी मथे थोरी पीढ़ी किथे हुई? नूर अहमद खां मथे नूर अहमद खां पोइ जलाल राजड़। जलाल राजड़। जलाल पुट कुली राजड़। जलाल पुट कुली राजड़। हा साईं। कुली खां अॻिते कुली कंहिंजो पुटु हुयो? कुली पुट हो उहो वरी जलाल जो। उहो वरी जलाल जो। जलाल जो, जलाल वरी कुलीअ जो, वरी जलाल जो, 4-5 पीढ़ियूं इहे आयूं आहिनि। पोइ उहो जेको हो सो पुटु हो गुलाब जो, गुलाब पुटु हो ताहिर जो। माना ईअं सम्झूं था त तव्हां जेके 9 पीढ़ियूं 10 ॿुधायो था, इन जी शुरूआति ताहिर खां थिए थी। असांखे यादि आहे, तव्हांखे जेका यादि आहे ताहिर, पोइ तव्हां गुलाब ॿुधायो ऐं कुलीअ जो नालो 2-टे दफ़ा रिपीट थी वरी आयो। पोइ इहा जेका पीर सिंह रोज़े धणी जी जमायत जे वक़्त खां वठी जॾहिं दीन जो सिलसिलो हलियो इस्लाम जे हवाले सां, उन वक़्तु खां जे फ़क़ीर असुल हिन फ़क़ीरनि जो ॻोठु कहिड़ो हुजे? कुली राजड़ वारा जो, ताहिर वारा जो कहिड़ो पटो किथे जा हुआ? हिते जा अछड़े थारा जा हुआ, हिंदुस्तान जा हुआ, किथे जा हुआ? न साईं, उहे शहजादपुर जे भरिसां रहंदा हुआ। उते को आहे, असां जीअं ॿुधो आहे त को ईसन जो तड़ या ईसन जो खूह उते आहे। उहो शहजादपुर जे पासां रहंदा हुआ। आसे पासे में जमाली क़ौम हुई। पोइ उन वक़्त में बि राजड़नि जो ऐं जमालियुनि जो को पाण में टकर थी पियो। पोइ साईं सूर्य बादशाह जिन जे साईं हज़रत कोटधणी बादशाह जिन जे वक़्त में असांजे ॾाॾे कुलीअ वञी पीर सिंह जिन सां मशवरो कयो त क़िबला साईं हाणे हिते असांजो रहणु मुश्किल थी वियो आहे, छा करियूं? पोइ हज़रत पीर सिंह जिन उतां इजाज़त ॾिनी ऐं इहो हुकुम फरमायूं त न, तव्हां हाणे इहो इलाइक़ो ख़ाली करे वञो, अमीर त रही न सघंदव। पोइ असांजो ॾाढो उतां खां लॾियो ऐं हिते जेको हींअर मौजूदा कुलीअ जो ॻोठु आहे इन में अची रहियो। बसीअ जे भर वारो ऐं कंडियारी सांगड़ रोड ते इहो असांजो ॻोठु आहे। असुल ॻोठु असांजो इहो ई आहे। हाणे उते खां थोरी जेकॾहिं शुरूआति कंदा, पाण हेठि लहंदा ईंदासीं त पाण खे कुली राजड़ जी त मशहूरी आहे ई आहे, पर कुली खां पहिरीं जेके थी गुज़रिया उन्हनि जो को ख़ासि किरदारु इन हुर तहरीक जे हवाले सां या पीर साहिबनि जे हवाले सां या फयाज़ी ऐं सखावत जे हवाले सां? साईं, उहे माण्हू जेके ॾाढे कुलीअ खां पहिरीं जा जेके हुआ, उन्हनि जी असांखे का एॾी वॾी मालूमात त कान्हे का, पर इहा असीं ज़रूरु चवंदासूं त उन्हनि जी जमायती नमूने सां उन्हनि जी सिक हुई। ऐं उन खां अॻे साईं माफ़ियधणी बादशाह जिन जेके आहिनि से बि उते उन्हनि जूं दावतूं वरितियूं आहिनि, पर का पकी दावत कान थी आहे। चांहि पाणी जी दावत कंहिंखे खणी चइजनि, उहे कयूं अथनि। न, उन्हनि जो ख़ासि इहे दावत, चांहि पाणी दावतूं किथे थियूं? उन वक़्तु ॻोठु कहिड़ो? उहो जेको आऊं ॿुधायो त शहजादपुर जे ईसन वारो, जेको ईसन वारो खूह। हींअर जेकॾहिं सम्झो त ईसन खूह कहिड़े रोड, शहजादपुर वारे पासे? इहो मूं कोन ॾिठो आहे साईं, आऊं कोन चवंदो। इहो असांखे हवालो जेको सो ॿुधायो काज़ी शेर मोहम्मद राजड़। काज़ी शेर मोहम्मद वारो ॿुधायो त शहजादपुर जे ईसन जे खूह, उते खूह में उते ॻोठु आहे। ऐं उते ॾा माण्हू अञा ताईं इहो बि चवनि था त इहो ॻोठु वाक़ई हो। इहा ख़बर न त ईसन ज़ात जो कहिड़ो? ईसन न, इहा असांखे ख़बर कान्हे, इहा ख़बर न आहे। हाणे भला साईं कुली राजड़ जो एॾो वॾो नालो आहे, कुली राजड़ ते पाण जॾहिं अचूं था त उनजी जेका असां हुते बि मालूमात वरिती त उहो तमामु वॾो सखी क़िस्म जो माण्हू हो। ऐं पीर साहिब कोटधणी बादशाह जे वक़्त में त उन जूं सारोणी तव्हां कीअं सारींदव? त उनजी सखावत, मुर्शिद सां मोहबत ऐं उहे दावतूं जेको उन वक़्तु थींदियूं हुयूं, त उहो इहो सिलसिलो थोरो कुली राजड़ ख़ुदि जो जेको तव्हां थोरो मालूमात ॾियो उन बारे में। साईं, कुली राजड़ जीअं असांजो ॾाढो शहजादपुर मां लॾे हिते आया हुआ, त उन खां पोइ पीर सिंह जिन जूं जमायतूं जेके थर मंझां बर मंझां ईंदियूं हुयूं, मीरपुर खां ज़िले या उमरकोट ज़िले खां उन खां अॻियां
जेके वेंदियूं हुयूं दरगाह शरीफ़ ते उहे ईंदे या वेंदे ॾाढे कुलीअ वटि राति ज़रूरु रहंदियूं हुयूं। माना हे जेके राह वाट तव्हां मुसाफ़िर चओ था, भले नंगर पार खां अचे, कच्छ खां अचे, काठियावाड़ खां माण्हू अचनि, हिते थींदा वेंदा हुआ। किथां बि अचे, जेकॾहिं उन्हनि जो रूट रस्तो हिनखे ॻोठ खे कंजारी खे लॻंदो हो त उहे कुलीअ जे ॻोठ में राति ज़रूरु रहंदा, पोइ हिकु राति रहनि या ॿ रातियूं रहनि, पोइ 50 माण्हू हुजनि 100 माण्हू हुजनि, उन्हनि जो उहो लंगर फ़कर जो जेको इंतिज़ामु जेको हूंदो उहो ॾाढे जो पंहिंजे तरफ़ां हूंदो, फ़कर कोन हो त ॻोठ में का आहे पोइ ॻोठ वारनि खां मानी वठूं न। उहा जेका हूंदी जीअं असांजा वॾा ॿुधाईंदा त उहो ॾाढे पंहिंजे जेब ते पाण बर्दाश्त कयो, पाण हलंदा हुआ, पाण कंदा हुआ। हा, तव्हां कई आहे दावतुनि जी ॻाल्हि। दावतुनि जो थोरो तफ़सील ॿुधायो। दावतुनि में इहा त जीअं असांजा वॾा आहिनि उहे जेके ॿुधाईंदा अचनि था त ॾाढे कुलीअ हज़रत कोट दणी बादशाह जूं 3 दावतूं गॾु कयूं हुयूं। माशाअल्लाह माशाअल्लाह, माना लगातार टे रातियूं लगातार। जी सही। उहे दावतूं ॾाढे कुलीअ हज़रत कोट दणी बादशाह जूं कयूं हुयूं। उन में पाण आया बि हुआ ऐं उहे कुलीअ जे ॻोठ में हुयूं। उन वक़्तु को लांढी बंगलो या उहो जेको उन वक़्तु सिस्टम हो, तंबू वग़ैरह, उहो कीअं भला इंतज़ाम उन वक़्तु कीअं थींदा हुआ? पिरसी बादशाह जिन जी जेका राइश हूंदी उहा तंबू में हूंदी हुई ऐं उहा तंबू ख़ासि दरगाह ताईं ईंदो हो। हिते मक़ामी तरह सां ठहियलु कोन हो या कंहिंजो केरु ठाहे रखे न, उहा पिरसनि जिन जी मिल्कियत हूंदी हुई, जंहिंखे मॾीअ वारी गाॾी चवंदा हुआ या उन वक़्त में ऊठ खणंदा हुआ। उहे ऊठनि ते उहो दरगाह शरीफ़ खां उहो शंभू तंबू या शामियानो हिते ईंदो हो, जेको 2-3 ॾींहं पहिरीं ईंदो हो, लॻंदो हो उनखे राज तो हज़रत पिरसी जिन जी जेका राइश हूंदी सा उन तंबूअ में हूंदी। हज़रत छठ दणी बादशाह बि मुंहिंजे ख़्याल में 62-64 खां करे 68-69 ताईं बि काफ़ी जॻहियुनि ते जेकॾहिं रहिया आहिनि त उन तंबू में रहिया आहिनि। हीअ जेको खूह जी उते पाण हलूं था, जेको पाण ॾिसूं था त 100-150 साल 100 साल जेको माना कोट दणी बादशाह जो इन खूह जो पस मंज़र कीअं आहे? खूह कीअं खोटाए विया ऐं कीअं दावतुनि में हिननि जे उन खूह जो थोरो पस मंज़र? अञा बान हिन पोज़ीशन में कोन हो। हाँ, बान हिन पोज़ीशन में कोन हो। ॻोठ में पाणीअ जी तकलीफ़ हुई, बैराज सिस्टम अञा एतिरो कोन हो। उहो अञा कोन थियो, छो जो हीअ पाण वटि बैराज सिस्टम 1930 खां पोइ एक्टिव थियो आहे। जी साईं। त हीअ ॻोठ जेको आहे असांजो आहे इहो 1930 खां को काफ़ी वक़्तु पहिरीं जो आहे। जी साईं। तॾहिं अञा कोन हो, तॾहिं चवनि था त बान त न, पर इहो को नंढड़ी शाख हुई। उन खां पोइ इहो उनखे वधायो अथनि, वॾो कयो अथनि बान खे, मौजूदा शिकिल जेका था उन खां पोइ आई आहे ऐं उन हलियो आहे। पोइ इहो खूह जेको थो ॾाढे वारनि पंहिंजे ॻोठ जी आबादी जे हिसाब सां इहो खूह ठारायो। पोइ जॾहिं सूर्य बादशाह हज़रत कोट दणी बादशाह जिन जूं दावतूं थियूं हुयूं तॾहिं इन खूह में पाणी खुटी वियो हो। पोइ असांजे ॾाढे कुलीअ वञी पिरसी जिन खे अर्ज़ु कयो त क़िबला साईं हाणे जमात परेशान थी वई आहे, पाणी खुटी वियो आहे, त पाण फरमायूं त वञी मिस्री खणी आ। माशाअल्लाह। हा, मिस्री खणी आया, उनखे पढ़ी चई हीअ वञी खूह में विझो। हाणे असां हिन खूह जा नारा दरगाह शरीफ़ वारे खूह सां गॾे था छॾियूं। नारा लिंक थी विया आहिनि, माना जर गॾिजी विया आहिनि पाण। उन खां पोइ केतिरो वक़्तु को बि माण्हू, जेकॾहिं असां त नंढा हुआसीं पर असांजा वालिद साहब वारा ॿुधाईंदा त जेकॾहिं दरगाह शरीफ़ जे खूह जो पाणी पीबो, हिन खूह जो पाणी पीबो त को फ़र्क़ु महसूसु कोन थींदो। साॻियो मिठास ईंदो, साॻियो मिठास, उहा साॻी लज़त, उहो साॻियो ई ज़ाइक़ो उन में जाईंदो। इहो खूह उन वक़्त खां वठी आहे। पोइ अलहमदिल्ला सुखे सां जो मुड़िसो ऐं हीउ जेको आहे माना उथण वेहण जे हवाले सां उनजी जेको तव्हां ॿुधायो था त फयाज़ी सखावत, हीअ जेके ॿनियूं ॿारूं ऐं इहे सभु शयूं जेके हुननि खे अलाह साईं ॾींदो, इन्हनि जो सिलसिलो किथां थियो, कीअं थियो, पोइ ज़मीनदारी ऐं सिस्टम इहे शयूं इन्हनि जो थोरो तफ़सील अथनि? साईं शुरूअ में असांजो ॾाढो जेको जीअं तव्हां ईसन जे खूह वटां शहजादपुर में लॾिया या हिन पासे ॾे आया त उहे मालबंद माण्हू हुआ, उते का हिननि जी वॾी ज़मीनदारी कान हुई। जी साईं। मालबंदाई हुई ऐं उन खां पोइ जॾहिं ॾाढो हिते लॾे अची वेठा त इहो माल में थियो। असांजे ख़ानदान में अॼु ताईं अंग्रेज़ खां असां 1 इंच बि ज़मीन कान वरिती आहे। माशाअल्लाह। सभु ज़मीन असां मक़ामी माण्हुनि खां वरितियूं आहिनि। असांजे ॾाढे पहिरीं वॾी ख़रीदारी जेका असां ॾाढे कुलीअ कई, पर उन खां वधीक जेका ज़मीनदारी जी ख़रीदारी उहा ॾाढे जलाल कई। माल मता विकिणी, ज़मीन ख़रीद कई, माल मता विकामता विया। पोइ ॾाढे कुलीअ जो बि इंतकाल थी वियो ऐं उन खां पोइ ज़मीनदारी सिस्टम जेको हो उन में इहो ॾाढो कुलीअ जे खां पोइ ॾाढो जलाल आयो। जंहिं घणी दरी ज़मीनदारी उन वरिती पंहिंजो बाक़ी तॾो पंहिंजो या पंहिंजी बैठक या पंहिंजो हिकिड़ो बेस चइजे खणी, उहो जेको हो सो ॾाढो कुली हो उन कयो। ॾाढी कुली पोइ जॾहिं वफ़ात कई त अंदाज़ा उनजी सन उमिरि केतिरी, को बुज़ुर्ग हो, पोड़ो थी वियो, कीअं उनजे हवाले सां तो ख़बर पई थी कॾहिं जी ॻाल्हि आहे? ॾाढे कुलीअ जी जेका असां तारीख़ ॾिठी आहे, क़ब्रिस्तान ते पहिरीं लॻल हो
हिकिड़ो सिर जो कुतबो लॻल हो जी उन में उहो तारीख़ त लॻल हुई पर उहा तारीख़ कलर खाई जॾहिं हुई सन जेको हो 1919 1919 ते लिखियल हो, कुतबे ते लिखियल हुयो। ते लिखियल हो। पोइ इहो थियो त जेका लूस जी बीमारी आई हुई उन लूस जी बीमारी में ॾाढे कुलीअ जो इंतकाल थियो। माना वो चई सघिजे थो हा 1900 का ही रही। न न न न ही साईं सही थो चए जेका पहिरीं वर्ल्ड वार लॻी हुई 1914 खां वठी 1918 ताईं हली हुई त साईं उन वक़्तु चवंदा इन जंग जे असरात हुआ। पोइ उन जा जेके बम फाटा कीअं थियो छा थियो उन मां बीमारी निकिती 1918 1919 में इहा वबा बाक़ी पकड़ी हुई। आम तरह सां उनखे लूस जी बीमारी लूस जी बीमारी चवंदा हुआ। पोइ नालो हुनजो मेडिकली त ख़ुदा खे ख़बर आहे छा हो पर लूस जी बीमारी हुनखे चवंदा हुआ। उन हिते हींअर त हींअर कोविड त कुझु कोन कयो आहे। जेके बि माण्हू ॻाल्हियूं कंदा हिन असांजे कोट जा जेके पुराणा माण्हू हुआ उहे ॿुधाईंदा हुआ त भई असीं जेकॾहिं कोई हिकिड़ो जनाज़ो दफ़न करे ईंदासीं त घरनि में 4 जनाज़ा ॿिया अॻे तयारु हूंदा। वरी उन्हनि खे खणी वेंदा हुआसीं त वापसि जो ईंदा हुआसीं त 5 ॿिया तयारु पिया हूंदा। केतिरा माण्हू अहिड़ा हुआ जेके असां सां गॾु जनाज़े खे कुलो ॾियो खणियो पिए विया उहे रस्ते में किरी पिया उहे रस्ते में फोत थी विया। जीअं त कोट धणी बादशाह जो दौरु आहे ही जेको माना कुली फ़क़ीर माना ईअं सम्झो जेको ही उन पंहिंजा हुआ न हुर तहरीक के हवाले सां पहिरियों जेको फेज़ थिए थो बचू बादशाह पीर वज़ीर जो 1890 96 उन खां पोइ जेके लोढ़ा क़ाइमु थिया त पर थोरो इहा का मालूमात मिले थी त इहो मंसूरनि वारो जेको पीरियड आहे उन में जेके तहरीक हुयूं या का गिरफ़्तारी हिकिड़ा माण्हू आहे कुझु पोइ वरी ॿियनि जेलनि ते मोकिलिजी विया त उन में कुली फ़क़ीर जी का अहिड़ी गिरफ़्तारी या उन दौर जी लॻे थी का? असांजे ख़ानदान मां अलहमदुलिल्लाह को बि गिरफ़्तार न थियो उन में कोन थियो ख़िदमत ज़रूरु हुई। दरगाह हुज़ूर जी ख़िदमत हुई दरगाह हुज़ूर जी हुई पिरसी जिन जी बि ख़िदमत हुई। पर पोइ जॾहिं साईं सूर्य बादशाह जॾहिं इहा एजुकेशन शुरू कई ॾाढे कुलीअ जो उन खां पहिरीं इंतकाल थी वियो। जॾहिं वफ़ाती ॾाढे कुली तो अंदाज़न ख़बर आहे उन उमिरि घणी आहे उमिरि घणी हुई साईं? उन में असां कोड़ो तवजो त कोन ॾिनो पर घणनि माण्हुनि जो आहे त 45 खां 50 सालनि जे विच ताईं माना अधूरो मुड़ुसु एॾी वॾी उमिरि कान हुई। एॾी वॾी उमिरि पोइ उनखे किथे दफ़न कयो वियो? दफ़न त आहे हींअर अबपुर झोले भर में हाजी शाह अबपुर अब हाजी शाह जे माना उन मुक़ाम में उते दफ़न आहे हाजी शाह वारे उते भला मदफ़न जे बारे में जेकॾहिं कुली राजा जो ॻोठु हिते हो रहणु हिते हो त पोइ उते मदफ़न जे बारे में कीअं त सम्झो भला पोइ उते कुझु वक़्तु उते रहियो हो छा? न न न उते कोन रहिया हुआ। इन्हनि जो रास्तो जीअं असांजा पुराणा वॾा जीअं मूं अर्ज़ु कयो न साईं त शहदादपुर में रहंदा हुआ। शहदादपुर जे भरिसां उन लिंक सां उन वक़्त में इहो को वॾो बुज़ुर्ग हो वॾो को नाले वारो बुज़ुर्ग हो त असांजा ॾाॾा जेके वॾा हुआ ॾाढे कुलीअ खां पहिरीं उहे बि इन कब्रिस्तान में ॿुधूं था त दफ़न आहिनि। उहे जेके तहार ऐं गुलाब तव्हां वॾा नाला वरिता तहार गुलाब हुआ की हिकिड़ो बशात मूंखे विसरी विया हुन में हिकिड़ो को गोदड़ फ़क़ीर बि हो। गोदड़ फ़क़ीर नालो हा उन्हनि जो हो उहे बि केरु उन्हनि जी का तुरबत का पटी नज़र कोन थी अचे आहिनि सही पर हाणे हुनखे केरु सुञाणे कोन। बसि फ़िलहालु इहो ठीकु आहे। हुनखे सेकंड फेज़ में था वठूं सूरी बादशाह जे दौर खे।